हर इलेक्शन में रोकण घुर्जे जीअं आम चूंडनि ते बि को आंगुर न खणी सघे। राजा परवेज़ अशरफ हॉर्स ट्रेडिंग जो ख़ात्मो ज़रूरी आहे। पीटीआई पार्लियामेंट में अची पंहिंजो किरदारु अदा करे। सिबसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ रशीद चयो आहे त हू सियासत खे हॉर्स ट्रेडिंग खां पाक करण जी कोशिश कनि पिया। सभ खां वधीक हॉर्स ट्रेडिंग केपीके में आहे। नई तरमीम सां वधीक फ़ाइदो इमरान खान खे थींदो। बीएनपी मेंगल सेनेट जी चूंड वेहण जो ऐलान करे छॾियो। सरदार अख्तर मेंगल जो चवणु आहे त बलोचिस्तान में को नाराज़ आहे त उन जा के सबब आहिनि, बाक़ी हू कॾहिं बि तरक़ीअ जा मुखालिफ़ नाहिनि रहिया। ज़राअत वारे सूबाई वज़ीर राजा खान महर घोटकी ज़िले जे सनअती इदारनि जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ एहतिजाज जो ऐलान करे छॾियो। संदन चवणु आहे त सनअती इदारनि ख़िलाफ़ खोड़ एहतिजाज थिया, हाणे हिक हिकाणी थींदी। हज़ारे माण्हू सनअती इदारनि जे दरनि आॾो वेही हक़ में रहींदा। छुल में गैस सिलेंडर फाटण सबब वेन खे बाहि वकोड़े वई। 12 समेत 4 ॼणा ज़ख़्मी। पुलिस ड्राइवर ऐं क्लीनर खे गिरफ़्तार करे वरितो। क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में आयरलैंड गॾियल अरब इमारात खे 2 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। सिंध टीवी नेटवर्क जे प्रोग्राम क्रिकेट जुनून मदाहन खे स्क्रीन आॾो वेहण ते मजबूर करे छॾियो। पीपी ऐं नून लीग हॉर्स ट्रेडिंग रोकण ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। राजा परवेज़ अशरफ जो चवणु आहे त समूरियूं पार्टियूं हॉर्स ट्रेडिंग जे ख़ात्मे ते मुतफ़िक़ आहिनि। मुस्लिम लीग नून जी हिक वफ़द इसाक डार जी अॻवानी में राजा परवेज़ अशरफ ऐं सैयद खुर्शीद शाह सां मुलाक़ात कई। मुलाक़ात खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे राजा परवेज़ अशरफ चयो त ॿिन्ही पार्टियुनि हॉर्स ट्रेडिंग रोकण ते इतफ़ाक़ कयो आहे। हुन चयो त सेनेट समेत समूरियूं चूंडूं साफ़ ऐं शफ़ाफ़ थियणु घुर्जनि। राजा परवेज़ अशरफ चयो त सेनेट में हॉर्स ट्रेडिंग रोकण जी कोशिश कई पई वञे। संदसि चवणो त समूरियूं पार्टियूं हॉर्स ट्रेडिंग जे ख़ात्मे ते मुतफ़िक़ आहिनि। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार चयो त हॉर्स ट्रेडिंग जी लानत जो ख़ात्मो ज़रूरी आहे। हुन चयो त तहरीक इंसाफ़ खे पार्लियामेंट में अची पंहिंजो किरदारु अदा करणु घुर्जे। इसाक डार चयो त मुस्लिम लीग नून आइन जी हुक्मरानीअ खे अवलियत ॾिए थी। मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद खुर्शीद शाह चयो त हॉर्स ट्रेडिंग पार्लियामेंट ते कारो टिको आहे। जेयूआई सरबराह मौलाना फज़ल रहमान 22 तरमीम जी हिमायत खां इनकार करे छॾियो आहे। रेलवे वारे वज़ीर ख्वाजा सआद रफ़ीक़ मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात करे सेनेट चूंडुनि में हॉर्स ट्रेडिंग रोकण लाइ आइनी तरमीम वारे मामले ते ॻाल्हियूं कयूं। ज़रीन मूजिब ख्वाजा सआद रफ़ीक़ मौलाना फज़ल रहमान खे तरमीम जी हिमायत जी दरख़्वास्त कई। मुलाक़ात खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना फज़ल रहमान चयो त हू 21 तरमीम जा ॾंगियल आहिनि, उन करे 22 तरमीम जी कीअं था हिमायत करे सघनि। ख्वाजा सआद रफ़ीक़ जो चवणो हो त मौलाना फज़ल रहमान वटि हू फैज़ हासिल करण लाइ आया। मुलाक़ात दौरान सेनेट चूंडुनि ऐं एक्शन प्लान ते गौर कयो वियो। ख्वाजा सआद रफ़ीक़ चयो त सेनेट चूंडुनि जे शेड्यूल जे तब्दीलीअ लाइ कमु न थी रहियो आहे। संदसि चवणो त मौलाना फज़ल रहमान जो मौक़िफ़ वज़ीर आज़म आरो रखियो वेंदो। सेनेट चूंडुनि में हॉर्स ट्रेडिंग रोकण बाबति आइनी तरमीम जो शुरूआती मसवदो वज़ीर आज़म हवाले कयो वियो आहे। मियां नवाज़ शरीफ़ जो चवणु आहे त सेनेट चूंडूं शफ़ाफ़ बणाइण संदन कामयाबी हूंदी। वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ हॉर्स ट्रेडिंग रोकण लाइ जुड़ियल कमेटी जे 2 मेंबर्स सां मुलाक़ात कई, जंहिं बाद वफ़ाक़ी काबीना जो इजलास बि थियो। इजलास में परवेज़ रशीद, इसहाक डार, एहसन इकबाल, ख्वाजा आसिफ, केपीके जे गवर्नर सरदार मेहताब अब्बासी, ॾियाम कमाल, अनुशर रहमान, ख्वाजा ज़हीर, बैरिस्टर ज़फरुल्ला ऐं ॿियनि शिरकत कई। ज़रीन मूजिबि कमेटी मेंबर्स वज़ीर आज़म खे सियासी पार्टियुनि सां थियल राब्तनि बाबति रिपोर्ट पेश कई। इजलास दौरान आइनी तरमीम जो शुरूआती मसवदो पेश कयो वियो, जंहिं में तजवीज़ ॾिनी वई त बैलेट पेपर ते वोट ॾींदड़ जो नालो लिखियो वञे ऐं जेको मेंबर पार्टी उम्मीदवारनि खां सवाइ कंहिं ॿिए खे वोट ॾिए उन जी मेंबरशिप मुअतल कई वञे। वज़ीर आज़म खे पेश कयल मसवदे में तजवीज़ ॾिनी वई आहे त जेकॾहिं सियासी पार्टियूं आइन में तरमीम में मुतफ़िक़ न बि थियनि त कानून में तरमीम करे सेनेट चूंडुनि जो तरीक़ो तब्दील कयो वञे। रिपोर्ट में वज़ीर आज़म खे आगाही ॾिनी वई त समूरियुनि सियासी पार्टियुनि सेनेट चूंडुनि मां हॉर्स ट्रेडिंग जे मुस्तक़िल ख़ात्मे जो हिमायत कई आहे। इजलास में उन ॻाल्हि ते बि इतफ़ाक़ कयो वियो त उन मामले ते सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियुनि जो अमल जारी रहंदो। उन मौक़े ते वज़ीर आज़म जो चवणो हो त सेनेट चूंडुनि दौरान हू हॉर्स ट्रेडिंग हर हाल में रोकण चाहिनि था। इन हवाले सां ज़रूरी कानून जोड़िया वञनि। हुन चयो त वज़ीरनि ते ॿधल कमेटियूं सियासी पार्टियुनि सां राब्ता तेज़ करे सेनेट चूंडुनि में हॉर्स ट्रेडिंग रोकण लाइ ज़रूरी तरीक़ेकार ते इतफ़ाक़ हासिल कनि। मियां नवाज़ शरीफ़ चयो त
राब्ता असराइता बणाए सेनेट चूंडुनि खे हर सूरत में शफ़ाफ़ ऐं अणधुरियो बणायो वञे। संदि चवणो त मुल्क में जमहूरियत जी मज़बूती ऐं इदारनि जे तक़दुस लाइ हू समूरा क़दम खणण लाइ तयार आहिनि। वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ जो चवणो त हॉर्स ट्रेडिंग जो रस्तो बंदि थियण सां सेनेट चूंडुनि ते को बि आङुर न खणी सघंदो। संदि चवणो त हॉर्स ट्रेडिंग जो रस्तो हमेशह लाइ बंदि करणु ज़रूरी आहे त जीअं पार्लियामेंट जे शान ऐं मान खे छियो न रसे। मियां नवाज़ शरीफ़ सां KPK सां तालुक़ रखंदड़ नून लीग मेंबर्स में मुलाक़ात कई। उन मौक़े ते वज़ीर आज़म जो चवणो त सेनेट चूंडूं शफ़ाफ़ बणाइण संदनि पहिरीं तरजीह आहे। आइनी तरमीम बाबति सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं जारी आहिनि। मियां नवाज़ शरीफ़ चयो त सेनेट चूंडूं शफ़ाफ़ बणाइण हुकूमत जी कामयाबी हूंदी। BNP मेंगल सेनेट जी चूंडूं वेहण जो ऐलान करे छॾियो आहे। इन सिलसिले में वधीक तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे कोयटा में SNTV न्यूज़ जे ब्यूरो चीफ हकीम सेठार सां। जी हकीम, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी, बलूचिस्तान नेशनल पार्टी के सरबराह सरदार अख्तर मेंगल कोयटा में पंहिंजी रिहाइशगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो आहे त मौजूदा हुक्मराननि अहिड़ी का बि गुंजाइश न छॾी आहे जो असां खेनि जेको आहे पंहिंजो सम्झूं। उन्हनि चयो त अहिड़ी बलूचिस्तान में अहिड़ी कंहिं बि तरक़ी जी हिमायत न कंदासीं, कंहिं बि अहिड़ी तरक़ी वारे मनसूबे जी हिमायत न कंदासीं जंहिंमें बलोच सिर्फ़ चौकीदारी ताईं महदूद हुजे। हुन चयो त जेको आहे बलूचिस्तान में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे इंतिहाई ख़राबु आहे ऐं हिन वक़्तु जेतोणीक BNP खे ख़ासि तौर ते जेको टारगेट बढ़ाए थो वञे, पर डिॼो उन ॾींहं खां जंहिं ॾींहुं बलूचिस्तान नेशनल पार्टी पार्लियामानी सियासत वारो दॿ छॾे को ॿियो रस्तो अख़्तियार कयो त उन खां पोइ सूरत हाल जेका आहे इंतिहाई संगीन थी वेंदी। हुन चयो त जेका सेनेट चूंडूं जेके थी रहियूं आहिनि उन्हनि में हुकूमत में शामिल जेके धुरियूं आहिनि उहे ई हॉर्स ट्रेडिंग करे रहियूं आहिनि। BNP हॉर्स ट्रेडिंग जी सख़्त मुखालफ़त करे थी। सरदार अख्तर मेंगल उन मौक़े ते चयो त हुक्मराननि जी कोशिशुनि बावजूद बि BNP जेका आहे उहा बलूचिस्तान मां ख़तमु न थी सघी आहे, पर हर बलूचिस्तान जो जेको अवाम आहे उनजी BNP सां जेका हिमायत आहे या मुहबत आहे उन में इज़ाफ़ो थी रहियो आहे। हिन सूबाई हुकूमत में जेके पार्टियूं मौजूदु आहिनि उहे बेबहा पैसो ख़र्च करे सेनेट जी चूंडुनि में जेको आहे हॉर्स ट्रेडिंग करे रहिया आहिनि। ऐं हुन चयो त BNP जेको आहे इन हवाले सां हॉर्स ट्रेडिंग जो जेको अमल आहे इन जी सख़्त मुखालफ़त करे थी। ऐं हुन चयो त जिते सियासी शऊर क़ैद हुजे ऐं पोलिंगुनि जा जेके चूंड नतीजा आहिनि उहे पोलिंगुनि ते अचण जे बजाए छावणियुनि में जेको आहे चूंड नतीजा तय थियनि या जिते जेको सियासी शऊर क़ैद हुजे त उन सबबु जेको आहे वोट जेके आहिनि उते नोटनि एवज़ विकामनि था। हिन चयो त बलूचिस्तान में जेका सियासी सूरत हाल हिन वक़्तु मौजूदु आहे जंहिंमें BNP खे मुकमल तौर ते दीवार सां लॻाइण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि, पर BNP सेनेट में जेतोणीक बलूचिस्तान नेशनल पार्टी वटि सिर्फ़ु 2 मेंबर आहिनि, पर उन बावजूद बि पंहिंजी हिमत न हारींदी ऐं सेनेट जी इलेक्शन में जेका पंहिंजी सीट आहे उहा खटंदी। जी हकीम अहमद, महिरबानी। तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान खान चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा जूं हालतूं अमरीका ऐं अफ़गानिस्तान जे करे ख़राब आहिनि। दुबई में सीड़पकारी कॉन्फ्रेंस खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे इमरान खान चयो त ख़िते मां अमरीका जे वञण खां पोइ हालतूं बहितर थी वेंदियूं। संदसि चवणो त हू KPK मां करप्शन जो ख़ात्मो आणींदा। तहरीक इंसाफ में उन खे शामिल कयो वेंदो जंहिं ते करप्शन जो को बि दाग़ न हूंदो। इमरान खान चयो त KPK में सीड़पकारी लाइ बहितर वक़्तु आहे, हू सीड़पकारनि खे हर सहूलियत फराहम कंदा। हुन चयो त ॿियनि सूबनि जी भेट में KPK में सिक्योरिटी बहितर आहे, पुलिस बि मिसाली आहे। क्रिकेट बाबति ॻाल्हाईंदे इमरान खान चयो त दिफ़ाई हिकमत अमलीअ सां पाकिस्तानी टीम कामयाब न थी सघंदी। इमरान खान चयो त कामयाबी लाइ अटैकिंग वारी हिकमत अमली इख्तियार करणी पवंदी। ज़राअत वारे सूबाई वज़ीर अली नवाज़ उर्फ़ राजा ख़ान महर घोटकी ज़िले जे सनअती इदारनि जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ वॾो एहतिजाज करण जो ऐलान कयो आहे। राजा ख़ान महर घोटकी में पीपल्स सेक्रेटरिएट जो दौरो कयो, जंहिं दौरान खेसि पार्टी जी सरगर्मियुनि बाबति आगाह कयो वियो। उन मौक़े ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर चयो त OGDCL माड़ी गैस ऐं लिबर्टी पावर प्लांट समेत ज़िले जे ॿियनि सनअती इदारनि में मक़ामी माण्हुनि खे टके जो बि फ़ाइदो नाहे, जंहिं सबबि हितां जा नौजवान बेरोज़गार आहिनि। हुन चयो त PPA समेत मुख़्तलिफ़ पार्टियुनि सनअती इदारनि जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ घणा एहतिजाज कया आहिनि, पर हाणे घणो थियो, हाणे हिक हिकाणी जी ज़रूरत आहे, जंहिं लाइ वॾो एहतिजाज कयो वेंदो। राजा ख़ान महर चयो त हज़ारे माण्हू सनअती इदारनि जे दरवाज़नि आॾो धरणा हणी पंहिंजा मुतालबा मनराईंदा। संदसि चवणो त सनअती इदारा अरबे रुपयनि जा तरक़ियाती फंड गिड़काए रहिया आहिनि, जंहिं सां ज़िले जे मसइलनि में वाध थींदी पई वञे। राजा ख़ान महर चयो त सनअती इदारनि जी इंतिज़ामिया वेही ॻाल्हाए, न त हू तारीख़ी एहतिजाज कंदा। हुन चयो त सिंध हुकूमत जी नाकामीअ बाबति ॻाल्हियूं ग़लति आहिनि। मुखालिफ़ तनक़ीद करे सघनि था, छाकाणि त वटनि तनक़ीद खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। ज़राअत वारे सूबाई वज़ीर जो चवणो हो त वफ़ाक़ी सरकार सिंध सरकार सां
ज़्यादतियूं करे रही आहे। हू ईअं नथो चवे त सभु ठीकु आहे, कुझु कोताहियूं हुननि जूं बि आहिनि। संदसि चवणो त ख़ालिद लुंड जे पीपीए में शामिल थियण जी खेसि ॼाण नाहे, बाक़ी अहमद अली पिताफ़ीअ सां संदन इख़्तिलाफ़ ख़तम थी विया आहिनि, हू गॾिजी कमु कनि पिया। राजा खानमार जो त बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ अली ज़रदारीअ में के बि इख़्तिलाफ़ नाहिनि, इख़्तिलाफ़नि जूं ख़बरूं रुॻो मीडिया में ॿुधण लाइ मिलनि थियूं। ठुल में गैस सिलेंडर फाटण सबबि वेन खे बाहि लॻी वई। जॾहिं त 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया, पुलिस ड्राइवर ऐं क्लीनर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ठुल जे रहबर चौक ते कंदकोट खां जेकाबाद वेंदड़ वेन खे गैस सिलेंडर फाटण सबबि बाहि लॻी वई। बाहि सबबि वेन में वेठल माण्हुनि में रड़ियूं पइजी वयूं। रहबर चौक ते बीठल माण्हुनि ने फौरी तौर ते फाथल माण्हुनि खे ॿाहिरि कढियो। वेन खे बाहि लॻण सबबि 2 सालनि जी रिहाना, 6 मरियनि जो अमील, मुक़दस ऐं मोहम्मद उमर तुन्यो ज़ख़्मी थी पिया, जिन खे ख़ानगी अस्पताल में दाख़िल कयो वियो, जिथे संदन हालत सुधरंदड़ आहे। ॿिए पासे पुलिस ड्राइवर ऐं क्लीनर खे गिरफ़्तार करे वेन तहवील में वठी छॾी आहे। पुलिस मूजिबि मामले जी चङी रीति जांच कई वेंदी, जंहिं बाद हू वधीक कार्रवाई कंदा। वॾे वज़ीर जे इंस्पेक्टिंग टीम जे सरबराह हाजी मुज़फ़र शुजरा जी हिदायत ते मीरपुर ख़ास जे 42 जाली उस्तादनि जी पघार रोकी पई वञे। इन सिलसिले में वधीक तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर कमाल लाशारी सां। जी कमाल, छा तफ़सील आहिनि? मीरपुर ख़ास ज़िले सां तालुक़ रखंदड़ 42 खां वधीक जेके उस्ताद आहिनि, उन्हनि जे पघारूं रोकण जे जेके हिदायतूं आहिनि, वॾे वज़ीर जी जेका जांच टीम आहे, इंस्पेक्टिंग टीम जेका आहे, उनजे सरबराह हाजी मुज़फ़र शुजरा पारां जॾहिं ॼाण पवण खां पोइ इहो पतो पियो त 40 खां वधीक जेके उस्ताद आहिनि, उहे जाली तरीक़े सां भर्तियूं आहिनि या उन्हनि जी जेके पघारूं आहिनि, उहे जाली तरीक़े सां वधायूं वियूं आहिनि। उन खां पोइ जेके सीएम इंस्पेक्टिंग टीम जे जेके सरबराह हाजी मुज़फ़र शुजरा लेटर लिखी कि पहिरियां खज़ाने खाते खे अकाउंट्स डिपार्टमेंट खे जेको उन्हनि जी पघारूं रोकण जो जेको हुकुम ॾिनो आहे, उन पघार रोकण खां पोइ वधीक जेका जांच आहे, वधीक जेका या वधीक जेको मरहलो आहे जांच जो, उहो जेको आहे सो इंक्वायरी जेका असां कई थी वञे त उन जेके जाली भर्तियूं जेके आहिनि या उन्हनि जी पघारूं जेके जाली तरीक़े सां गैर कानूनी तरीक़े सां जेके वधीक शो कयूं वियूं आहिनि, उनमें मुलविस जेके आहिनि से उहे ऑफिसर कहिड़ा ऑफिसर आहिनि या उन मुलविस जेके माण्हू आहिनि, उन्हनि खिलाफ़ पिणु कार्रवाई जेका असां उहा अॻे मरहले में जेका रखी आहे। फौरी तौर ते जांच पवण खां पोइ 42 जेके उस्ताद आहिनि, तालुक़ु मीरपुर ख़ास सां आहे, जंहिंमें काफ़ी उस्ताद अहिड़ा आहिनि जेके जाली तरीक़े सां भर्ती कया विया आहिनि, जिन जो को रिकॉर्ड ई जेको आहे मौजूदु न आहे। जॾहिं त उन सां गॾोगॾु कुझु उस्ताद अहिड़ा आहिनि जिन जेके पघारूं आहिनि, उहे जेके हद खां वधीक गैर कानूनी तरीक़े सां जेके से वधायूं वियूं आहिनि। उहे जेके 42 उस्ताद आहिनि, जेके खज़ाने डिपार्टमेंट अकाउंट्स डिपार्टमेंट खे जेको उन्हनि लिखियो वियो आहे, उन्हनि जी पघारूं बंदि करण जो जेको चयो वियो आहे। जी कमाल जी महिरबानी। पाकिस्तान ऐं भारत में हिकु भेरो वरी अमन अमल बहाल थी वियो आहे। परदेही सेक्रेटरी सतह जूं ॻाल्हियूं ईंदड़ महीने थींदियूं। परदेही खाते जी तर्जुमान तस्नीम असलम बयान जारी कंदे चयो आहे त भारतीय परदेही सेक्रेटरी जे शंकर ईंदड़ महीने 3 मार्च ते पाकिस्तान पहुचंदो। बयान मूजिबि भारतीय परदेही सेक्रेटरी जो दौरो 2 ॾींहनि ते ॿधलु हूंदो, जंहिं बाबति पाकिस्तान खे बाज़ाब्ता तौर ते आगाह कयो वियो आहे। तस्नीम असलम जो चवणु आहे त जयशंकर पंहिंजे पाकिस्तानी हम मनसब एजाज चौधरी सां मुलाक़ात कंदो, जंहिं दौरान मुख़्तलिफ़ मामला गौर हेठि थींदा। परदेही खाते मूजिबि भारतीय सेक्रेटरी जो दौरो 13 फ़रवरी ते पाकिस्तान ऐं भारत जे वज़ीर आज़मनि में थियल राब्ते जो तसलसल आहे। तस्नीम असलम जो चवणु आहे त भारतीय परदेही सेक्रेटरी जयशंकर जो पाकिस्तान जो उहो पहिरियों दौरो हूंदो। पाकिस्तान कश्मीर समेत समूरनि बुनियादी इशूज़ ते ॻाल्हियुनि वारे भारतीय आछ जी आजिया कई आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे परदेही मामलनि बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार सरताज अज़ीज़ चयो आहे त पाकिस्तान भारतीय अमल जे तरीक़े खे सॼी दुनिया आॾो थारियो। संदसि चवणो त आलमी बिरादरी जे दॿाउ पंहिंजो कमु ॾेखारियो, हाणे बाल भारत जी कोर्ट में आहे। सरताज अज़ीज़ चयो त ॾिसणो आहे त भारत मसइला हल करण में केतिरे क़दुरु संजीदा आहे। सुप्रीम कोर्ट जाली मुक़ाबले केस में आईजी सिंध ऐं एसएसपी मलीर खे सुभाणे तलब करे वरितो आहे। कॉम्प्रेस कारकुन अनीस सुमरे समेत 4 ॼणनि खे क़तलु करण वारे केस जी ॿुधणी सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्रीअ में थी। ॿुधणी दौरान पुलिस ऑफिसरनि मथां दाख़िल कयल एफआईआर जी कॉपी पेश कई वई, जंहिं ते मक़तूल अनीस सुमरे जे वारसनि इंसाफ़ जी दरख़्वास्त कई। आला अदालत धुरियुनि जो मौक़िफ़ ॿुधण बाद आईजी सिंध गुलाम हैदर जमाली ऐं एसएसपी मलीर राव अनवार खे सुभाणे पेश थियण जो हुकुम ॾिनो।
कोयटा जी दहशतगर्दी टोड़ अदालत नवाब अकबर बुगटी क़त्ल केस में अॻूणे आमिर परवेज़ मुशर्रफ खे हिक ॾींहं जी हाज़िरी खां आजो करार ॾींदे खेसि पेश थियण वक़्तु सिक्योरिटी फराहम करण जी हिदायत कई आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज आफ़ताब अहमद केस जी ॿुधणी कई, जंहिं दौरान अॻूणो घरू वज़ीर आफ़ताब शेरपाओ, सूबाई घरू वज़ीर शुएब नौशेरवानी ऐं परवेज़ मुशर्रफ जो वकील अख्तर शाह पेश थिया। ॿुधणी दौरान बलोचिस्तान जे DG सिहत डॉक्टर फारूक आज़म अदालत खे आगाही ॾिनी त परवेज़ मुशर्रफ जी तिबी मुआइने लाइ कराची ऐं कोयटा में मेडिकल बोर्ड जोड़िया विया आहिनि। अदालत जे जज परवेज़ मुशर्रफ जे वकील खां पुछाणो कयो त संदसि असील कॾहिं अदालत में पेश थींदो। उन मौक़े ते वकील अख्तर शाह मौक़िफ़ अख़्तियार कयो त परवेज़ मुशर्रफ जी सिहत बाबति मेडिकल बोर्ड जेका रिपोर्ट ॾींदी उन ते हू अमल कंदा। संदसि चवणो त मेडिकल बोर्ड जी रिपोर्ट बाद परवेज़ मुशर्रफ जे कोयटा पहुचण लाइ सिक्योरिटी क्लियरेंस ज़रूरी आहे। अख्तर शाह जो चवणो त सिक्योरिटी क्लियरेंस जी सूरत हाल ॾिसी परवेज़ मुशर्रफ जे कोयटा पहुचण बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। कोयटा जी दहशतगर्दी टोड़ अदालत सिंध सरकार खे मुशर्रफ जी सिक्योरिटी लाइ क़दम खणण जी हिदायत कंदे संदसि हिक ॾींहं जी छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। ISI जो सरबराह लेफ्टिनेंट जनरल रिज़वान अख्तर अमरीका जे दौरे ते पहुची वियो आहे। लेफ्टिनेंट जनरल रिज़वान अख्तर वाशिंगटन पहुतो त उतां जी इख़्तियारियुनि संदसि आजियां कई। ISPR मूजिबि लेफ्टिनेंट जनरल रिज़वान अख्तर अमरीका में CIA सरबराह समेत ॿियनि फ़ौजी इख़्तियारियुनि सां मुलाक़ातूं कंदो। ISPR जो चवणु आहे त जनरल रिज़वान अख्तर पेंटागन, सेंटकॉम ऐं CIA हेडक्वार्टर जो दौरो बि कंदो। ISPR मूजिबि लेफ्टिनेंट जनरल रिज़वान अख्तर जे अमरीकी इख़्तियारियुनि सां मुलाक़ातुनि दौरान दिफ़ाई ऐं ॻुझी ॼाण जी मटासटा वारा मामला बि गौर हेठि ईंदा। लेफ्टिनेंट जनरल रिज़वान अख्तर दौरे दौरान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में हिक ॿिए सां सहकार वधाइण जे हवाले सां बि अमरीकी इख़्तियारियुनि सां ॻाल्हियूं कंदो। ही हुयूं हिन वक़्तु ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट sintvnews.net ऐं ॾिसंदा रहो सिंध TV न्यूज़। नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि खे बहस कंदासीं। इंतज़ामिया जेका आहे उनजी छा ज़िम्मेदारी आहे? प्राइवेट एनजीओ ने बनवाया था तो सीमेंट का प्रॉपर इस्तेमाल नहीं हुआ था। पाणी खोटे जो मसलो आबादगारनि पारां जेको साम्हूं आयो आहे, बाअसर माण्हू जेके आहिनि ते पाणी पहुचण नथा ॾियनि। तव्हां बि हिते बाअसर आहियो। इनकलाब की बातें हो रही हैं, लॉन्ग मार्च की बात हो रही है। वो आइन के मुताबिक उनका हल नहीं चाहते तो फिर वो क्या चाहते? हमारी सियासत दफन हो जाएगी या नवाज शरीफ की हुकूमत का कबर हिस्सा ऐं मुर्दाबाद पहिरीं तव्हांजे साम्हूं आहे, बैंकॉक में तव्हांजे साम्हूं आहे। इलेक्शंस कोई खेल नहीं है कि जो बार बार किया जाए। 10-15 लख माण्हू अची वञनि, उन्हीं खे कंट्रोल करणु असांजे बस में न। इसराइली जेका जारियत आहे, मासूम ॿारड़ा वीचारा उन्हनि खे नथो बख़्शियो वञे। इट्स एन ओपन सीक्रेट नाउ त इसराइल खे अमेरिकन सपोर्ट कनि था ऐं अमेरिका सां वरी वेस्टर्न पावर। बसि पर्दा जेके आहिनि ॻाल्हियूं उन्हनि ते बि थोरो फोकस कंदासीं। दर निदर अबरी असुई आया लुड़क लाल लतीफ चे वर लेवाया
हे जहां जो अब में होतन ले हारिया जानब ज़ईफ़ी असी पुनु पाया पिया पचाया जे मुने हो पान सी वो ज़राई पैदावार सां सिंध मालामाल आहे, पर हिन वक़्तु सिंध जो आबादगार ज़रायत मां लाभ हासिल करण खां कोहीं दूर ऐं वेचार की ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। हिक तरफ़ आबादगारनि सां ज़मीन खे समत में आणण खां बेजारे करण, भाण भरण, हर हणाइण, थ्रेशर हकलण ऐं पाणीअ खे पहुचाइण लाइ हज़ारे क़िस्मनि जा जतन करणा ऐं पाण ते वेल सरणा पवनि था, त ॿिए तरफ़ जॾहिं अन्न ख़रीदारी मर्कज़नि में पहुचे थो त कॾहिं आबादगारनि खे बारदाणो नथो मिले त कॾहिं वरी अघ केरे ख़रीदार ख़रीद कनि था। तंहिं करे आबादगार जो न थकु लहे थो ऐं न ई सदन पारां कयल ख़र्च जा खेनि पैसा उगड़नि था। अहिड़ी सूरत हाल सबबि सिंध जा हारी सदाई कर्ज़ी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। असांजी सूखड़ी सिंध सरकार जंहिंजी सदाई हारियुनि जे हुबदार हुजण वारी दम भरी दावा रही आहे, उन्हनि रुगो सिंध जे आबादगारनि जे एहतजाज ते कन न ॾियण वारी कन लाटार पई कई आहे, पर साॻे वक़्तु कमंद जे मुक़ररु कयल अघ ते अमल कराइण लाइ बि महीननि जा महीना आबादगारनि खां इलाज कराईंदी रही आहे, त गॾोगॾु वरी चांवरनि जी रक़मुनि में चाड़ आणण बजाए लाथ वारी सूरत हाल ते बि सिंध सरकार अणॼाणाई मां कमु पए वरितो आहे ऐं राइस मिल्स मालिकनि खे पंहिंजी मर्ज़ी जा अघ मुक़ररु करण ते छुड़वाग छॾे ॾिनो आहे। कमंद ऐं चांवरनि खां पोइ हाणे वरी कणक ख़रीदारी मुतलिक़ ॿधक जी शुरूआत थी चुकी आहे। जुॾे जो ही समेत ज़िले मीरपुर ख़ासि जी मार्केटुनि अंदरि नई कणक पहुची चुकी आहे। सरकार पारां कणक जे मुक़ररु कयल 1300 रुपया फी मण ते अमल न थी रहियो आहे, पर आबादगारनि खे वापारी 250 रुपया घटि याने 1050 में कणक जो फी मण ख़रीद करे रहिया आहिनि। हिकिड़े तरफ़ आबादगारनि खे इस्तहसाली अॾीअ ते उबतो अहिड़े नमूने टंगियो पियो वञे त ॿिए तरफ़ वरी सिंध सरकार पारां कणक ख़रीदारी हदफ़ 13 लख टन मां घटाए 9 लख टन कयो वियो आहे। ॻाल्हि रुगो इते ई दंगु नथी करे, पर हिन वक़्त ताईं जिन इलाइक़नि में कणक मार्केट में पहुची चुकी आहे उते को बि ख़रीदारी मर्कज़ पिणु क़ाइमु न थी सघियो आहे, जंहिं करे 90% आबादगार ओचितो पैदा थियल वापारियुनि वटि अहिड़े नमूने यरगमाल बणियल आहिनि, जेकी न रुगो 1050 खां वधीक कणक ख़रीदण खां लाचारी ज़ाहिर कनि था, पर साॻे वक़्तु वापारियुनि जी हिक हटी हुजण सबबि अबोज आबादगारनि खां 250 रुपया फी मण खां बि 50 या 100 रुपया घटि ते बि ख़रीद करे वठनि था। आबादगारनि सां कणक फी मण अघ जे हिसाब सां वेधन जारी आहे त वरी ॿिए तरफ़ आबादगारनि खे बारदाणो बि न मिली रहियो आहे ऐं बारदाणो बि सिधो वापारियुनि खे मिली रहियो आहे, जंहिं करे वापारियुनि जी हिक हटी पंहिंजो हटु चमकाए चाढ़े ऐं हलाए रही आहे। ॾिठो वञे त पीपल्स पार्टी जी सूबाई सिंध सरकार ज़राई वोटरनि ते चूंडिजी अचे थी ऐं ॾहाकनि खां सिंध जा ज़रायत सां सलाड़ियल माण्हू खेनि कामयाब बणाए असेंबलियुनि में पहुचाइनि था, पर सिंध जे आम हारियुनि जी ज़िंदगी जो हाल पर साल ऐं उन्हनि खां अॻियनि सालनि में बि अहिड़ो ई रहियो आहे जहिड़ो हलंदड़ साल आहे।
पर हलंदड़ साल में जेकी आबादगारनि सां कमंद चांवरनि ऐं कणिक जे अघनि में कहर कड़काया विया आहिनि तन जो मिसाल पिछाड़कनि सालनि में विरले ई नज़र अचे थो। तंहिं करे हलंदड़ वक़्त में आबादगार 2010 वारी महाबोर्ड ऐं 2011 वारनि महामीहनि खां पोइ हिन साल अघनि जे अंगनि वापारियुनि मिल्स ऐं राइस मिल्स मालिकनि जी हिकहटी सबबि महा मुसीबतुनि में मुब्तला आहिनि। जेतोणीकि इन ॻाल्हि खां बि कोई इनकार न कंदो त अवाम जी चूंडियल सिंध सरकार यानी पीपल्स पार्टी जो शानदार माज़ी जंहिंमें हारियुनि सां निभाउ लाइ शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साणनि वचननि जा ॿिज छटिया ऐं खेनि आसूदगी ॾियण लाइ मानी कपिड़ो ऐं घर जो नारो ॾिनो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे हारी दोस्त छटियल ॿिजनि खे वरी मुख़्तलिफ़ हारी दोस्त स्कीमुनि ज़रिए शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सलनि जी सूरत पायो। पर हाणे हारियुनि जे हक़नि लाइ छटियल ॿिज सलाह बणिजी सुसी कूमाण जी ऐं सड़ी रहिया आहिनि। तंहिं करे हारियुनि जे वोटनि ते चूंडियल पीपल्स पार्टी जी सिंध सरकार खे इहो सोचणो पवंदो ऐं सलनि खे बचाइण लाइ पाणी ऐं घुर्बल पंहिंजे ऐलान ते अमल कराइण लाइ अॻिते अचिणो ऐं हारियुनि जी वारसी करणी पवंदी। छो त जेकॾहिं ईअं न थियो त सिंध जी न रुगो ज़रायत तबाही तरफ़ हली वेंदी पर साॻे वक़्तु पीपल्स पार्टी सां प्यार कंदड़ हारी खान मुंहुं बि मटाए छॾींदा। तंहिं करे नुक़सान ॿिन्ही हालतुनि में हिक तरफ़ पीपल्स पार्टी त ॿिए तरफ़ सिंध जो ई थींदो। सिंध जी ज़रायत खे बचाइण इन लाइ बि ज़रूरी आहे जो पाकिस्तान जी कुल ज़राई उपत में सिंध जी 68% हिसेदारी आहे। सिंध पाकिस्तान जी कुल ज़राई उपत मां 35% चांवर, 28% कमंद, 20% कप ऐं 12% कणिक मुल्की पैदावार में ॾिए थी। ऐं जेकॾहिं मुल्की ज़राई पैदावार जे मैदान में सिंध जी ज़रायत जेका मुल्क जी कुल ज़राई पैदावार जो 68% आहे उहा तबाह थी त बाक़ी मुल्क जी कुल 32% ज़राई उपत वञी बाक़ी बचंदी ऐं 32% ज़रायत मां 18 करोड़ अवाम कहिड़े नमूने तुगी ऐं सगारो थी सघंदो। या असीं जेकी अॼु चांवर या ॿियूं ज़रई शयूं ॿाहिरि मुल्क मोकिलण में नाले वारे मुल्कनि में शामिल आहियूं सा रफ़्तार किथे दंगु कंदी इन जो अंदाज़ो मुल्क जी मजमूई ज़राई पैदावार खे ॾिसी करे सघिजे थो। अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां पोइ इहे पिणु रिपोर्टूं आहिनि त 7 लख टन कणिक जो स्टॉक मौजूदु आहे। तंहिं करे बि सरकार पारां मुक़ररु कयल कणिक जो 1300 फी मण वारो अघु रोलड़े जो शिकार आहे। ज़राई माहिर त अहिड़ियूं ॻाल्हियूं बि कनि था त हिन वक़्तु कणिक जेका रुॻी जुडे जोही ऐं मीरपुर ख़ासि ज़िले में मार्केट पहुती आहे सा जॾहिं हलंदड़ महीने जे आख़िरी ऐं मार्च महीने जी शुरूआति में पूरी सिंध अंदरि पहुचंदी तॾहिं हाणोको 150 रुपयनि वारो वापारियुनि पारां जुड़तू मुक़ररु कयल अघु बि आबादगारनि खे न मिली सघंदो। ज़राई माहिरनि जी अहिड़ियुनि अघ कथियुनि खां पोइ सिंध सरकार खे वक़्तायती सुजागी ऐं ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करणो पवंदो। जेकॾहिं ईअं न कयो वियो त साॻियो कमंद ऐं चांवरनि जे आबादगारनि जहिड़ी कार कणिक जे आबादगारनि सां बि अणटर आहे। तंहिं करे हुकूमत खे चालाकी वारी चाल चुरण बिना हिन वक़्ति सिंध जे ज़िलनि में कणिक ख़रीदारी मर्कज़ खोलणु खपनि ऐं हमेशह वांगुरु हिन भेरे मार्च जी पिछाड़ी ऐं अप्रैल जी शुरूआति में कणिक ख़रीदारी मर्कज़ खोले आबादगारनि खे भड़भींग थियण खां बचाइण लाइ बहरहाल अमली ऐं तुर्त क़दम खणणा पवंदा। तंहिं करे हिन वक़्तु ज़रूरत सिर्फ़ु इन ॻाल्हि जी आहे त सरकार पारां कणिक 1300 रुपया फी मण ख़रीदण वारे ऐलान खे सरकार हर हाल ऐं हालत में अमली तौरु लागू कराए ऐं आबादगारनि जी 250 वारे अघ खां जान छॾाए।